क़ौमी असेंबली जो इजलास अॼु शाम 5 वॻे पार्लियामेंट हाउस में थींदो। 12 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। इंटर बोर्ड कोऑर्डिनेशन कमीशन तरमीमी बिल, फेडरल प्रोसिक्यूशन सर्विस तरमीमी बिल, इंसानी हक़नि बाबति क़ौमी कमीशन तरमीमी बिल जी मंजूरी एजेंडा में शामिल आहे। कराची में अक्टूबर 2024 खां वफ़ाक़ी सर्विस ट्रिब्यूनल बेंच जी गैर मुक़ररी बाबति ध्यान छिकायो नोटिस बि एजेंडा जो हिस्सो आहे। ख़बर वासा शेयर कयो। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु शाम 5 वॻे पार्लियामेंट हाउस में थींदो। 12 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। इंटर बोर्ड कोऑर्डिनेशन कमीशन तरमीमी बिल, फेडरल प्रोसिक्यूशन सर्विस तरमीमी बिल, इंसानी हक़नि बाबति क़ौमी कमीशन तरमीमी बिल जी मंजूरी एजेंडा में शामिल आहे। कराची में अक्टूबर 2024 खां वफ़ाक़ी सर्विस ट्रिब्यूनल बेंच जी गैर मुक़ररी बाबति ध्यान छिकायो नोटिस बि एजेंडा जो हिस्सो आहे। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु शाम 5 वॻे पार्लियामेंट हाउस में थींदो। 12 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। इंटर बोर्ड कोऑर्डिनेशन कमीशन तरमीमी बिल, फेडरल प्रोसिक्यूशन सर्विस तरमीमी बिल, इंसानी हक़नि बाबति क़ौमी कमीशन तरमीमी बिल जी मंजूरी एजेंडा में शामिल आहे। कराची में अक्टूबर 2024 खां वफ़ाक़ी सर्विस ट्रिब्यूनल बेंच जी गैर मुक़ररी बाबति ध्यान छिकायो नोटिस बि एजेंडा जो हिस्सो आहे। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु शाम 5 वॻे पार्लियामेंट हाउस में थींदो। 12 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। इंटर बोर्ड कोऑर्डिनेशन कमीशन तरमीमी बिल, फेडरल प्रोसिक्यूशन सर्विस तरमीमी बिल, इंसानी हक़नि बाबति क़ौमी कमीशन तरमीमी बिल जी मंजूरी एजेंडा में शामिल आहे। ख़बर नाज़रीन अवां सां शेयर करे रहिया आहियूं। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु शाम 5 वॻे पार्लियामेंट हाउस में थींदो। 12 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। इंटर बोर्ड कोऑर्डिनेशन कमीशन तरमीमी बिल, फेडरल प्रोसिक्यूशन सर्विस तरमीमी बिल, इंसानी हक़नि बाबति क़ौमी कमीशन तरमीमी बिल जी मंजूरी एजेंडा में शामिल आहे। कराची में अक्टूबर 2024 खां वफ़ाक़ी सर्विस ट्रिब्यूनल बेंच जी गैर मुक़ररी बाबति ध्यान छिकायो नोटिस बि एजेंडा जो हिस्सो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। सद्दाम हुसैन असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी सद्दाम, छा तफ़सील आहे? इजलास अॼु शाम 5 वॻे तलब कयो वियो आहे। इन सिलसिले में ॿुधाईंदा आहियूं त इजलास जो 12 नुकाती एजेंडो बि जारी कयो वियो आहे। इजलास जो जेको 12 नुकाती एजेंडो जारी कयो वियो आहे उन मूजिबि अहमद सलीम सिद्दीकी ऐं ॿियनि मेंबरनि तरफ़ां कराची में अक्टूबर 2024 खां वफ़ाक़ी सर्विस ट्रिब्यूनल जी बाक़ाइदा बेंच जी गैर मुक़ररीअ बाबति तवजो ॾियण वारो नोटिस पेश कयो वेंदो। इन मौक़े ते वफ़ाक़ी वज़ीर तालीम ख़ालिद मक़बूल सिद्दीकी इंटर बोर्ड्स कोऑर्डिनेशन कमीशन तरमीमी बिल 2025 ऐवान में पेश कंदा। ॿिए तरफ़ वज़ीर मनसूबाबंदी एहसन इक़बाल उमूमी शुमारियात तंज़ीम तरमीमी बिल 2025 पेश कंदा। जॾहिं त वज़ीर दाख़िला मोहसिन नक़वी सेनेट में मंजूर कयल वफ़ाक़ी प्रोसिक्यूशन सर्विस तरमीमी बिल 2025 मंजूरी लाइ पेश कंदा। जॾहिं त वज़ीर कानून आज़म नज़ीर तारर क़ौमी कमीशन बराए इंसानी हक़नि तरमीमी बिल 2025 जी मंजूरी लाइ पेश कंदा, जंहिंखे कायमा कमेटी अॻु ई मंज़ूर करे चुकी आहे। अॼु क़ौमी असेंबलीअ जो अहम इजलास शाम जो 5 वॻे थींदो। इजलास जी सदारत स्पीकर अयाज सादिक़ कंदा। ॿिए तरफ़ इजलास जो 12 नुकाती एजेंडो बि जारी कयो वियो आहे। जी